ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। खां रिपोर्ट कर रहे हैं मोहम्मद शरीफ खोसो। मुबारकपुर शहीद अलकार जी जनाज़े नमाज अदा कई। मुबारकपुर गोठ अली मुराद लंजवाणी जो रहवासी शहीद पुलिस अब्दुल रज़ाक पुत्र उस्ताद अब्दुल करीम लंजवाणी जी जनाज़े नमाज अबाणे गोठ अली मुराद लंजवाणी में अदा कई वई। शहीद पुलिस अलकार अब्दुल रज़ाक लंजवाणी 20 ॾींहं अॻु ठुल सी सेक्शन थाणे जे हद में धाड़ेलनि सां मथां धाड़ेलनि हथां ज़ख़्मी थी पियो हो। सखर जी हिरा अस्पताल में ज़ेर इलाज हो, जेको गुज़िरियल ॾींहुं ज़ख़्मनि जा सूर न सहंदे शहादत माणी। शहीद पुलिस अलकार अब्दुल रज़ाक लंजवाणी जी जनाज़े नमाज में SHO मुबारकपुर मोहम्मद पनाह बिरोही सब डिवीज़न ठुल DSP गुलाम फारूक बिरोही SSP चेकमाबाद सदाम हुसैन खास केली सब डिवीज़न गढ़ी हसन DSP गुलाम सरवर बुर्डो सियासी समाजी मजहबी अगवान समेत ज़िले चेकमाबाद जे सभी थाने जे SHOs ऐं अहलकारनि शिरकत कई। शहीद पुलिस अहलकार के गोठ जे अबाणी कब्रिस्तान दलीलपुर जे खबड़ी पीर कब्रिस्तान में अली मुराद महर समेत ॿियनि अहलकारनि सलामी ॾेई मिटीअ मां हवाले कयो वियो। शहीद अलकार अब्दुल रज़ाक लंजवाणी 3 ॿारनि जो पीउ हो, जेको C सेक्शन ठुल में धाड़ेलनि हथां शहादत माणी। उन मौके ते SSP चेकमाबाद सदाम हुसैन खास केली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे नौजवान जा हौसला बुलंद, शहीद नौजवाननि जो खून ज़रूरु रंगलाईंदो। ॾोहनि खे कंट्रोल करण लाइ पुलिस 24 कलाक सरगर्म आहे। आवाम खे खपे त हू पुलिस सां ताउन करे।